दोस्तों ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो कंहिं बि सियासी पार्टी सां वास्तो न आहे। मां एज़ अ सोशल एक्टिविस्ट कमु थो कयां। ठीकु आहे, मुंहिंजो कमु आहे हिकिड़ो अमन जो पैगाम पहुचाइण तव्हां ऑडियंस ते। त असांजा जेके माइट आहिनि राजूमल मारवाड़ी, उन्हनि मां जेको आहे तव्हांखे का तकलीफ़ त न आहे। त सखर शहर मां ओवरऑल ॾिठो आहे त काफ़ी माशाअल्लाह ख़ुशि आहे। उनजो छा रीज़न आहे? सही। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, अॼु आहियूं असां हिकु ॿी अवाम दोस्त शख़्सियत साईं यासीन मार सां गॾु। साईं जन जूं बि काफ़ी ख़िदमतूं कयल आहिनि सखर सिटी जे लाइ। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। वदा ख़ुश बि ख़ैर। दुआ ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया? अल्लाह जो वॾो करम आहे, शुक्र आहे। ॾाढी ख़ुशी थी अॼु अवां असांजे तॾे ते सखर में आमद कई आहे ऐं ॾाढो मां अॻे ॿुधंदो हुउमि तव्हांजे लाइ। बहितर थियो तव्हां सखर आया हो असां सां कचहरी करण जे लाइ। असां बि साईं फ़क़ीरानी तबियत जा मालिक आहियूं तव्हां वांगुरु। बिल्कुलु तव्हांजो जेको आहे काफ़ी तारीफ़ ॿुधी आहे मां। तव्हां हेॾे राजूमल मारवाड़ी साइड काफ़ी तव्हांजी तारीफ़ कई आहे। हुननि चयो आहे त साईं जन जेको आहे असांखे ईअं सम्झ त असांजो ॿाहिरि करे मञियो आहे। ठीकु आहे, त मूंखे दिलि मां हिकिड़ी मोटिवेशन आई त साईं जन खां टाइम वठूं थोरो। त सखर शहर मां ओवरऑल ॾिठो आहे त काफ़ी माशाअल्लाह ख़ुशि आहे। सही आहे, त काफ़ी माण्हू हितां जा ख़ुशि आहिनि। उनजो छा रीज़न आहे? साईं सखर हिकिड़ो दरियाए सिंध जे पंहिंजो किनारे ते ख़ूबसूरत शहर आहे ऐं हिन में ख़ूबसूरत असांजा मुख़्तलिफ़ ज़ातियूं रहंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़ौमूं रहंदियूं आहिनि। उन में असांजे हिन सखर में दीवान कम्यूनिटी जो तमामु वॾो हिकिड़ो रोल आहे। ऐं मां बिलोंग कयां थो, मां राजू मारवाड़ी ॻोठ जे भरिसां मुंहिंजो राइश बि आहे। राजू मारवाड़ी ॻोठ जेको आहे उहो मां पंहिंजो अबाणो ॻोठ सम्झंदो आहियां, पंहिंजो ॻोठ सम्झंदो आहियां। हू मुंहिंजा पंहिंजा आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो रत जो रिश्तो आहे ऐं ॾुख ऐं सुख उन्हनि जो मुंहिंजो पंहिंजो ॾुख सुख आहे। सो इन जे करे हू अधे वारा मुंहिंजी तारीफ़ कंदा हूंदा, तव्हां ॿुधो हूंदो। पर सियासी जेको हिते हिन सखर में सियासी हिकिड़ो मुआशिरो आहे, सियासी हिकिड़ी हालचाल आहे जेकी सखर में, उहा तमामु महदूद आहे। हिते पीपुल्स पार्टी रही आहे असां वटि सखर में यको, पर तहरीक इंसाफ़ 2013 खां वठी तहरीक इंसाफ़ हिते कदम रखियो सखर में ऐं तमामु वॾो सखर में मुक़ाबला थिया ऐं तहरीक इंसाफ़ हिननि खे मुंहुं ॾींदी आई आहे। तहरीक इंसाफ़ जिन सखर खे पंहिंजा हक़ वठण जे लाइ हिननि पीपुल्स पार्टी ते जेको पंहिंजो गुज़िरियल 40 सालनि खां पीपुल्स पार्टी रही आहे, उन्हनि खे वाखो कयो। सो इन जे करे ही सखर तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत शहर आहे। सियासत हिते को जागीरदारी वॾेरनि जी सियासत कोन्हे, हिते पंहिंजी फ़ुकराई सियासत आहे, हिते कारकर्दगी जी सियासत आहे, हिते माण्हू जे मिलण जुलण जी ऐं उन जे पंहिंजी हिकिड़ी न्याज़बंदी ते हिते वोट मिलंदो आहे। जी बिल्कुलु सर, तव्हां सही चओ था। ऐं हाणे जेको आहे सर, मां पहिरियों ॿुधाए चुको आहियां त सोशल मीडिया दौर आहे। नेकी कर दरिया में डाल वारो सिस्टम हाणे नथो हले। शो ऑफ लाज़मी करिणो थो पवे, शो ऑफ लाज़मी थो करिणो पए। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेको अॼुकल्ह पाण कयूं था ख़िदमत वग़ैरह, त उहो जेकॾहिं पाण नथा ॾेखारनि त माण्हू नथा मतिलबु मञनि ऐं कोऑपरेट नथा कनि। त तव्हां थोरो पंहिंजी ख़िदमतूं थोरो ॿुधाए छॾियो। मां हाणे पंहिंजो नेक्स्ट इहो 2022 में बल्दियात इलेक्शन थी असांजे सखर में ऐं उन में मूं ते वॾी महिरबानी आहे राजू मारवाड़ी ॻोठ जे मारवाड़ी बिरादरी जी। उहो राजू मारवाड़ी ॻोठ ऐं प्लस नओं पिंड असांजा इहो हिकिड़ो UC 10 जे नाले सां डिक्लेयर कयो वियो, जंहिंमें आउं चेयरमैनशिप ते इलेक्शन लड़ियुसि, फार्म भरियुमि ऐं पीपुल्स पार्टी सां मुक़ाबिलो थियो। उन में तव्हांजो चवणु आहे त नेकी कर दरिया में, ईअं न आहे साईं। उन में असां नेकी कईसीं, माण्हुनि जे कमु आयासीं, माण्हुनि जे दुख में सुख में अॻु भरिया थियासीं, माण्हुनि खे सुजाॻ कयोसीं, माण्हुनि खे ॿुधायोसीं तव्हांजो हक़ हीअ आहे। इंसाफ़
इंसाफ़ सां बीहो ऐं पंहिंजो हक़ वठो। माण्हू जाॻी पिया असां सां बीह रहिया ऐं तमामु वॾो मूंखे वोट मिलियो। मां पहिरियों दफ़ो थियुसि ऐं मूंखे 1355 वोट मिलियो, जेको मां 95 जे लीड सां पीपुल्स पार्टी जे खां मां खटियसि पंहिंजी यूसी 10। इहा ॿी ॻाल्हि आहे त हिन जी पुराणी रवायत आहे पीपुल्स पार्टी जी, त बाबा रिकाउंटिंग तयारु हूंदी आहे, पोइ रिकाउंटिंग में हुनखे हारायो वेंदो आहे। मूंखे हारायो वियो रिकाउंटिंग में, ऐं जॾहिं मूंखे रिकाउंटिंग में हारायो वियो त आऊं वञी इलेक्शन कमीशन पाकिस्तान जो दरवाज़ो खड़कायो ऐं उतां इहो ऑर्डर्स थिया त बाबा तव्हां री इलेक्शन विढ़ो। ऐं जेको हिते आरो हुयो माजिद माको साहब, उन खे पनिशमेंट बि मिली ऐं उनखे गिरफ़्तार करे सखर मां वठी वियो हुउसि। मां वॾी स्ट्रगल कई आहियां ऐं तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म तो ख़ान असांजो ज़िंदगी आहे, ख़ान इमरान ख़ान असांजी पहचान आहे ऐं सखर जे लाइ स्पेशली ख़ान ॿ दफ़ा हिते आयो आहे ऐं सखर उनखे ॾाढो मां सम्झा गहराईअ सां सखर खे ॾिसंदो आहे। सो मूंसां जॾहिं उनजो लास्ट जेल वञण खां अॻु में ख़ान साईं ख़ान जी जेको मूंसां ज़ूम मीटिंग थी हुई, जेको उन ते मूंखे सखर जो हाल चाल मूंखां पुछियो ऐं तक़रीबन इहो ग़ालिबन 2002 जे अगस्त, मां भुलां नथो त 5 अगस्त ते अरेस्ट थियो हुयो ख़ान। ऐं उन जे करे मूंखां उन पुछो, 2 अगस्त ते ज़ूम मीटिंग असांजी थी, 5 अगस्त ते हू अरेस्ट थियो। मुंहिंजो चवण जो मक़सदु त माण्हू सुजागनि, पढ़िया लिखिया आहिनि, सखर सां जेके बि बिलोंग कनि था उहे तमामु वॾा कंहिंजे दबाव में कोन्हनि, हू चाहिनि था तब्दीली अचे, पर हिकु हटी रही आहे, हिते कोई बि सुजाग करण वारो माण्हू कोन्हे। इन जे करे हू कंहिंजे कॾ लॻनि त हिकु हटी आहे। इन जे करे असां आयासीं, नंढड़ी हिकिड़ी इलेक्शन वड़ी, मां चेयरमैन जी, उन में माण्हुनि खे सुजाग कयो, मां खटी ॾेखारी आहे इलेक्शन। सर हाणे इहा त थी वियूं सियासी ॻाल्हियूं। दोस्तो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो कंहिं बि सियासी पार्टी सां वास्तो न आहे। मां एज़ अ सोशल एक्टिविस्ट कमु थो कयां। ठीकु आहे, मुंहिंजो कमु आहे हिकिड़ो अमन जो पैगाम पहुचाइणु तव्हां ऑडियंस ते ऐं अवाम जी ख़िदमत करणु, तव्हांखे सुजाग करणु त पंहिंजी जेको आहे क़ौम जे लाइ उथो, क़ौम जे लाइ ख़िदमत कयो। सर हाणे सवाल मुंहिंजो इहो आहे त असांजा जेके माइट आहिनि राजूवाल मारवाड़ी, उन्हनि मां जेको आहे तव्हांखे का तकलीफ़ त न आहे? न, मां ॾाढो ख़ुशि आहियां। मुंहिंजा भाइरनि जहिड़ा आहिनि, मुंहिंजा साईं, मुंहिंजी उन्हनि सां मां ॿुधाए अॻ में ॿुधायुमि तव्हांखे, हुन सां मुंहिंजो असांजो हिकिड़ो प्यार वारियूं मोहबतुनि वारो रिश्तो आहे, उहो हमेशह हलंदो असांजो। हुननि मां बि प्यारु मिलंदो आहे, असां मां हुननि खे इज़त मिलंदी आहे। इनशाला सॼी ज़िंदगी इहो रिश्तो हलंदो। पंहिंजो असांजो अनिल भाउ उते, असांजा जेके ॿिया दोस्त आहिनि उते इलाही ढेर सारा, कंहिंजो नालो वठां, इलाहियुनि जो वठां, स्पेशली असांजो जेको अनिल भाउ आहे उहो बि तमामु हिकिड़ो स्ट्रगल कंदो आहे ऐं हू बि सचे हक़ खे ॼाणींदो आहे। हर माण्हू नौजवान से नौजवान खे कोई कोन थो रोके सघे अॼोके दौर में, भले अॻे इहे वॾा हुया नौजवाननि खे रोकंदा हे कंदा। मां सियासी घणो ॻाल्हायो, मां हाणे पंहिंजे मौज़ू खे चेंज करण जे लाइ चवां थो। तव्हां सोशल वर्कर आहियो, सोशल वर्क ते इहा तव्हांजी जेकी मूंसां अॼु बैठक थी आहे तव्हांजी, त सोशल वर्क इहा आहे त मां पैगाम ॾींदुमि पंहिंजो ॻोठु राजू मारवाड़ी जे दोस्तनि खे, नौजवाननि खे, त बाबा ही ॾिसो नौजवान जेको हिते मूं वटि आयो आहे इंटरव्यू वठण मूंखां, इन जी ॾिसो त इन जे ज़हन कहिड़ी लेवल जो हिकिड़ो कमु थो करे पियो, त बाबा उथो सुजाग थियो। सोशल वर्कर एज़ द सोशल वर्कर सुजाग छाजे लाइ थियो? पंहिंजा हक़ वठो, पंहिंजा ॾुख सुख में पंहिंजा रस्ता ॻोल्हियो, ऐं सुभाणे को मामला मसला थियनि था उनजे लाइ को पंहिंजो सरबराह ॻोल्हियो ऐं कंहिंजे गॾ लॻो, सुजाग थियो। तव्हां पढ़ो लिखो, सुभाणे तव्हां पंहिंजो CSS कयो, PCS कयो, ऐं तव्हां पढ़िया लिखिया क़ौम थियो ऐं ॿुधायो। छो त हाणे अव्हां जी घटिताई आहे हिते राजू मारवाड़ी, पर असां त मूंखे नथो अचे इहो लफ़्ज़ बि त तव्हांखे घटिताई सम्झां, छो त घटिताई माना ॻणण में घटि आयो, पर न, असांजा साईं आहियो, असां जहिड़ा ई आहियो। मां पूरे सखर खे पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो रिक्वेस्ट कंदुमि त सखर सोनो शहर आहे, सखर दरिया जे कप ते आहे,
सखर खे चौधारी दरिया थो लॻे पियो। सखर हिकिड़ो ईअं थो लॻे त लंडन जो कोई हिकिड़ो पंहिंजो स्टाइल वांगुरु ठहियलु आहे। तव्हां परे खां परे दरिया जे हू पासो तव्हां ॾिसो सखर खे राति जो जब लाइटियूं बरतियूं त लंडन जो ॾेखारिबो आहे, मॉडर्न सिटी ॾेखारे। पर अफ़सोस जो हितां जा हुकुमरान 40 साल थिया आहिनि हिन खे, उहे बजटूं ॿियो टियों सभु खाई विया, कोन ठाहे सघिया आहिनि सखर खे जीअं ठहणु खपे। इनशाला दुआ करियो। मां सोशल वर्क साईं तव्हांखे बि मां अर्ज़ु कयां थो त तव्हांजे तसुसुल सां सभिनी दोस्तनि खे नौजवाननि खे दुआ कयो, उहो वक़्तु परे न आहे जो खान ईंदो। इनशाला हिनखे खान खे सखर वठी ईंदो। सखर खे असां हिकिड़ी मॉडल सिटी ठाहींदासीं, सखर खे ॾेखारींदासीं त सखर कीअं आहे, ऐं सखर खे असां भेंट कंदासीं लंडन जे कंहिं सुठे शहर सां। तो इनशाला ऐं हिन में एॾो वॾो को रॉकेट साइंस न आहे। ही मां चवां थो जे अगरि को माण्हू जो दिमाग़ सही हुजे ऐं कमु करण ते अचे त मां सम्झां थो त विदिन 5 सालनि में सखर ईअं ठहींदो को तमामु वॾी सिटी ठही सघे थी पई। हाणे सी पैक आयो आहे असां वटि, सोशल वर्कर। हाणे मां नौजवाननि खे ख़ासि करे चवां थो त तव्हां जेके आहिनि कुधा कम छॾियो ऐं नशे जी हालति में न रहो। नशे जो जेको हिकिड़ो सिस्टम आहे उनखे छॾियो। पान न खाओ, को अहिड़ियूं नशे जूं शयूं न खाओ। उन जे करे तव्हां पढ़ो लिखो ऐं तव्हां चङनि माण्हुनि जे हुन में वेहो उथो त तव्हां कुझु सिखंदव ऐं उन में वधीक सिखी तव्हां पंहिंजे वॾनि जी ख़िदमत कंदो, पीउ माउ जी ख़िदमत कंदो, पंहिंजे माइटनि जी ख़िदमत कंदो ऐं सोशल वर्कर थी करे पंहिंजी क़ौम जी बि ख़िदमत कंदो, पंहिंजे शहर जी बि ख़िदमत कंदो, पंहिंजे एरिया जी ख़िदमत कंदो, पंहिंजे ॻोठ जी ख़िदमत कंदो। त पहिरियों त तव्हां पंहिंजो सुठा इंसान थियो, सुठियूं आदतूं थींदियूं, पोइ सोशल वर्कर थींदव, पोइ तव्हां पंहिंजे सॼे हिन पंहिंजे क़ौम जो, शहर जो, वास्तु जो, पोइ मुल्की लेवल ते तव्हांजी ख़िदमत थींदी। जी सर, असांजी जेको आहे कम्यूनिटी आहे, अफ़सोस सां चवां थो त उनमें साड़ ॾाढो फैलिजी चुको आहे। काफ़ी ज़्यादा साड़ कनि था असांजी कम्यूनिटी हिक ॿिए खां। हिकिड़ो हूंदो आहे पॉज़िटिव साड़, हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे नेगेटिव साड़। नेगेटिव साड़ तमामु वधीक जेको आहे वधे थो असांजी कम्यूनिटी में। सही आहे, टांग खिचाई, हिक ॿिए खे किराइण, या अफ़सोस सां चवणो पए थो, उन्हनि खे छा पैगाम ॾींदव तव्हां? मां उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुमि त इज़त ज़िलत मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। जीअं रब जंहिंखे इज़त ॾे तव्हां सभु मिली करे चाहियो उनखे इज़त नथा ॾेई सघो, जंहिंखे ज़िलत ॾे तव्हां सभु मिली करे चाहियो उनखे इज़त नथा ॾेई सघो। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, तव्हां पंहिंजी क़ौम जे लाइ चयो आहे, मां ख़ासि करे मारवाड़ी बिरादरी जे लाइ मुंहिंजी उन्हनि खे रिक्वेस्ट आहे, मुंहिंजा साईं त बाबा जेको जहिड़ो कारोबार करे थो उनजे हथ तव्हां वंडायो, उन खे तव्हां जेकर को ॾुखायो आहे त तव्हां उन दरवाज़े ते हलिया वञो। जे अगरि कंहिंखे कंहिं तकलीफ़ आहे त तव्हां जे वञण में तव्हां घटिजी नथा सघो, तव्हां उनखे पंहिंजो कयो ऐं प्यारु वंडियो, ख़ुशियूं विरायो। मुंहिंजो चवण जो मक़सदु तव्हां ख़ुशियूं विरायो। जे ख़ुशियूं विराईंदव, ख़ुशियूं विराइण हिकिड़ो लफ़्ज़ आहे, काइनात मिली करे अगरि को मस ऐं कलम खणी करे इहो लिखणु शुरू करे त बाबा इहो असांखे मालिक हक़ीक़ी ॾे जॾहिं वञिणो आहे त पोइ असां पॉज़िटिव थी कीअं वेंदासीं, कीअं ईंदासीं, जा असां छा करिणो खपे, अमल कहिड़ो करिणो। हिकिड़ी शइ आहे, उहो आहे ख़ुशियूं विरायो। जे तव्हां ख़ुशियूं विराईंदो त ख़ुशियुनि ते तव्हां लिखो, पूरी ज़िंदगी पियो लिखंदो, तव्हां न खुटंदो। तव्हां जहिड़े के मिसाल तौरु ख़ुशियूं विराए, कंहिंजो हक़ु न खाओ, कंहिंसां नाइंसाफ़ी न कयो, कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंसां ॾाढ न कयो, कंहिंजो कब्ज़े न कयो, कंहिंसां तव्हां बदमाशी न कयो, कंहिंसां सुठा ॿोल ॿोलियो, कंहिंजी सुठाईअ में कमु अचो, ॾुखे सुखे में कमु अचो। ख़ुशियूं विराइण सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ आहे। तव्हां सॼी ज़िंदगी इन माण्हूअ ते, सॼी ज़िंदगी इन शइ ते लिखंदो, इन हिकु लफ़्ज़ ते, उहो खुटंदो न। मुंहिंजो मक़सदु आहे त मां हथ ॿधी पाड़े वारनि खे ऐं मां ख़ासि करे मारवाड़ी क़ौम खे अर्ज़ु करियां थो त बाबा तव्हां ख़ुशियूं विरायो। जे ख़ुशियूं विराईंदो त तव्हांखे यकीननि मां चवां थो मालिक कंदो, तव्हांजे घरनि में ख़ुशियूं कॾहिं घटि न थींदियूं। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। साईं महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी, अलाह ख़ुशि रखे तव्हांखे। महिरबानी। दोस्तों, ही हुआ साईं यासीन महार साहब। ॾाढी ख़ुशी थी मूंखे, त हिकु ख़ुशी थींदी आहे दिलि में त साईं जन जहिड़ा बि दुनिया में माण्हू आहिनि। अलाह ख़ुशि रखे तव्हां सभिनि खे। ठीकु आहे, वरी पाण मिलंदासीं हिकिड़े ॿिए का ख़िदमतगार सां। वॾी महिरबानी।